नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट मां ख़बर ॾींदाल कंदकोट में क़बाइली जहिड़नि जे ख़ात्मे लाइ समाजी तंज़ीम जे रहनुमा शाइस्ता बलोच जी अॻवानी में रैली कढी वई। रैली झूलेलाल पंप खां प्रेस क्लब ताईं कढी वई। रैली में वॾे तइदाद में औरतुनि शिरकत कई। रैली में शरीक औरतुनि हथनि में बैनर खणी क़बाइली दहशतगर्दी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते शाइस्ता बलोच जो चवणु हुयो त क़बाइली दहशतगर्दी हुजण करे खून सां रांदि खेॾी पई वञे, जेको क़ाबिल मज़म्मत आहे। अमन अमान जी सूरतहाल ख़राब थियण ते बेगुनाह माण्हुनि जो क़त्ल आम जारी आहे। सिंध हुकूमत क़बाइली दहशतगर्दी के खत्म करण में मुकम्मल नाकाम थी चुकी है। सरदारन वडेरन ऐं जागीरदारन इन वाक़ियनि में मुलविस आहिनि। हिननि खिलाफ़ कार्रवाई छो न कई पई वञे? कराची में अमन थी सघे थो त अंदरूनी सिंध में छो न? इन मामले ते वज़ीर आज़म इमरान खान ऐं आर्मी चीफ नोटिस वठे कंदकोट ज़िले कश्मीर में अमन अमान बहाल कराएं त जीअं बेगुनाह माण्हुनि के क़त्ल आम बंद थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।